अस्सलाम वालेकुम नाज़रीन, छा हाल आहे तव्हां सभिनी जो? ठीकु आहियो, ख़ुशि आहियो, मज़नि में आहियो? मां उमेद थी कयां तव्हां सभई ख़ैर ऐं ख़ैरियत सां हूंदा ऐं इहो प्रोग्राम असांजो कैफ़े सिंध शौक़ु ऐं चाह सां ॾिसंदा हूंदा। कैफ़े सिंध तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम में मां तव्हांखे भलीकार चवां थी। मां आहियां आसमा भुट्टो ऐं मां आहियां शेफ़ बासमा ख़ान। नाज़रीन, कीअं आहियो तव्हां? सभु ख़ैरियत सां आहियो? मां उमेद थी कयां हीउ प्रोग्राम इंतिहाई शौक़ु चाह सां तव्हां ॾिसंदा हूंदा ऐं हर हफ़्ते हीउ प्रोग्राम असांजो ऑन एयर थींदो आहे ऐं तव्हांखे इंतज़ारु रहंदो आहे असांजे प्रोग्राम जो। आसमा ऐं बासमा ख़ान कॾहिं बि प्रोग्राम में अचनि ऐं असांखे कुझु मुनफ़रिद ऐं कुझु चेंज ठाहिणु सेखारनि थियूं। त हमेशह जीअं असांजे प्रोग्राम में कुझु न कुझु ख़ासि रहंदो आहे, त इन उमेद सां अॼु बि बासमा ख़ान कुझु सुठो ठाहींदी, कुझु सुठो तव्हांखे सेखारींदी। इनशाअल्लाह तव्हांजे दिलि वटां हूंदो। जी नाज़रीन, मां तव्हांखे ॿुधायां त असांजे हिन प्रोग्राम कैफ़े सिंध में ताबुन कयो आहे नसीम मसाला। तमामु बहितरीनु मसाला आहिनि, इंतिहाई ख़ुशबूदार, ज़ाइक़ेदार ऐं बहितरीनु क्वालिटी आहे इन्हनि जी ऐं हिननि मसालनि में कोई बि केमिकल न आहे ऐं हीअ मसाला हर रेसिपी जेका बि तव्हां पंहिंजे घर में ठाहियो था उहा मौजूदु आहे। आसानी सां ऐं सुठे तरीक़े सां वधीक पंहिंजी रेसिपीअ में टेस्ट आणण लाइ हीउ पंहिंजो नसीम इस्तेमालु करे सघो था मसालो। त मुंहिंजे ख़्याल में बासमा हीउ मसालो तव्हां त इस्तेमालु कंदा ई आहियो। मां त इस्तेमालु कंदी आहियां ऐं मां पंहिंजे घर में बि इस्तेमालु कंदी आहियां। हिन छा तव्हां महसूसु मूंखे ॾाढो सुठो लॻंदो आहे त असांखे ॿीहर जेका मसाला हूंदा आहिनि जेका हुन में हो असांखे हिन में विझणा न पवंदा आहिनि। हे हेतिरो सुठो हूंदो आहे, मतिलबु तव्हांजी सॼी जेका भाॼी हूंदी आहे हुनखे कवर करे वठंदो आहे ऐं ॾाढा सुठा मसाला आहिनि ऐं लाइट वेट मतिलबु हूंदो आहे न जेको अहिड़ा मसाला हूंदा आहिनि असां ॿ चम्मच विझूं ऐं तेज़ थी वेंदा आहिनि, अहिड़ा न आहिनि। त जेतिरी तव्हांखे क्वांटिटी खपे ओतिरो ई विझो, पर सुठे हिन खां मैरिनेट कयो, ठाहियो हिन खां, त हिन जो मसाले जा टेस्ट ॾाढा सुठा आहिनि। बिरयानी मां इस्तेमालु कयो आहे, कढ़ाई बि इस्तेमालु कयो आहे ऐं मुंहिंजा घर वारा जेका आहिनि उहे ख़ुशि थी विया आहिनि। त तूं छा थी कीअं ठाहींदी आहे? त मां हुननि खे ॿुधायो, हा, त मां ॿुधायो मुंहिंजो का हिन में न आहे, नसीम मसाला वारनि जो कमाल आहे। अच्छा, कीअं थी लाइफ गुज़रे? सुठी थी गुज़रे। तव्हां ॿुधायो तव्हांजी कीअं थी गुज़रे? ठीकु ठाकु खाइण में ऐं तव्हांजी रेसिपीज़ सिखियल पचाइण में। अच्छा, अॼु कुझु चेंज आहे, कुझु स्पेशल? जी बिल्कुलु। अॼु जेका मां ॿारनि जो फेवरेट जेका हूंदा आहिनि बर्गर्स आहिनि, त मां चयो त हाणे थोरो असां जेका ॿारनि जे तरफ़ां बि अचूं। त ॿारनि जे लाइ माऊं जेका हूंदियूं आहिनि, अम्मियूं जेका हूंदियूं आहिनि असांजी, उहे परेशान हूंदियूं, असां छा ठाही ॿारनि खे? छा? हा, ऐं ॿारनि खे चिकन बर्गर ॾाढो सुठो लॻंदो आहे, चिप्स सुठा लॻंदा आहिनि। मां सोचियो त थोरो वेरिएशन ॿुधायां हिन में, त तव्हां चिकन बर्गर कीअं ठाहे सघो था पंहिंजे घर में रेस्टोरेंट स्टाइल वारो, ऐं जेका रेस्टोरेंट स्टाइल वारा जेका चिप्स हूंदा आहिनि उहो बि तव्हांखे मां ॿुधाईंदमि घर में कीअं ठाहियो, त उहो बि तव्हां हे ट्राए कयो ऐं पंहिंजे ॿारनि खे खारायो। त हे ॾाढो सुठो आहे ऐं घर में हाइजीनिक ठहंदो, त हे ग़िज़ा सां भरपूर आहे। हे बि बिल्कुलु असांखे फरमाइश थी त तव्हां वॾनि जे लाइ त ठाहियो था ऐं इन खां बहितर आहे त कुझु तव्हां ॿारनि जे लाइ बि ठाहियो। असां चयोसीं ज़रूरु तव्हांजी फरमाइश ऐं असां पूरी न कयूं, ईअं त थी नथो सघे। त असांजो हीउ प्रोग्राम ख़ूबसूरत गुलनि जहिड़नि ॿारनि जे लाइ वॾा बि खाई सघनि था। ज़ाहिर आहे बर्गर त मुंहिंजे ख़्याल में कंहिंजो फेवरेट न हूंदो, बिल्कुलु सभिनी जो फेवरेट आहे। त बर्गर इलाही महांगा बि मिलंदा आहिनि ऐं केॾी महिल ॿाहिरां अहिड़ा बर्गर हूंदा आहिनि त ॿार ऐं असांखे सुठा न आहिनि लॻंदा। नालो त वॾो वॾो हूंदो आहे पर मुंहिंजे ख़्याल में सुठा न आहिनि हूंदा। त बर्गर मतिलबु हिकिड़ो रेस्टोरेंट स्टाइल ॾाढो ज़बरदस्त ऐं ॾाढो क्रिस्पी असां ठाहियूं था हिन पंहिंजे प्रोग्राम कैफ़े सिंध में। त तव्हां ज़रूरु ॾिसिजो ऐं ट्राए कजो। बिल्कुलु, बासमा स्टार्ट कयूं? बिल्कुलु, चलो बिस्मिल्लाह कयो भला। इहा मूं वटि जेका आहिनि बर्गर बन्स आहिनि उहो मां वरिता आहिनि, ठीकु आहे। ऐं हिन सां गॾु मूं सां जेका चिकन फिले आहे हिननि खे मां हीअं कटे रखियो आहे, बग़ैर हॾी जे चिकन। हा, बग़ैर हॾी जे, बोनलेस जेका हूंदा आहिनि चिकन फिलेट असां हिनखे चवंदा आहियूं। हीअ मां रखिया। मैदो आहे असां वटि ऐं असां वटि जेका सिरको आहे, सिरको हिन में जेका आहे विनेगर असां हिन में मिक्स कंदासीं। ॾखनी मिर्च हुई, वाइट पेपर, थूम अदरक जो पेस्ट आहे, अच्छा, मायोनीज़ आहे, लूणु आहे असां वटि ऐं कारा मिर्च आहिनि ऐं थधो पाणी असांखे खपे। सभिनी खां पहिरियों असां जेका आहे मैरिनेशन कंदासीं चिकन जी। चिकन जी मैरिनेशन जे लाइ असांखे पहिरें जेका आहे बर्गर में जेको चिकन इस्तेमालु थींदो आहे बग़ैर हॾी जो थींदो आहे, बग़ैर हॾी जो थींदो आहे।
सीने वारो जेको पीस हूंदो आहे हो, छो त असांखे पेटी ठाहिणी हूंदी आहे हिन जी, त पेटी ठाहिण जे लाइ असांखे हड्डी वारो त असां यूज़ न कंदासीं, असां जेका आहे फिले यूज़ कंदा आहियूं। घणो करे चेस्ट पीस, तव्हां जेका थाए पीस बि वठी सघो था, छो त थाए पीस जेका हूंदो आहे हो ॾाढो सॉफ्ट ऐं जूसी हूंदो आहे बिनस्बत हे जेका आहे ब्रेस्ट पीस जे। हिनमें पहिरियों छा पिया इस्तेमालु कयो? पहिरें जेका आहे मां हिन में वाइट पेपर हिन में मां विझो, पोइ वरी लूणु ऐं हाणे कारा मिर्च, अधु चमच रुगो थूम अदरक जो पेस्ट, ऐं मूं वटि जेका आहे विनेगर आहे हे हिकिड़ो चमच भरे करे, ठीकु आहे। हाणे मां हिनखे जेका आहे मिक्स कंदमि। चिकन 2 पीस आहिनि? जी हा। अच्छा, मतलब कीअं चिकन थोड़ो मोटो हुजे या नॉर्मल हुजे जेको इस्तेमालु कयो थो वञे बर्गर में? हे जेका असां हिनखे हैमर बि करे सघूं था, मतिलबु एतिरो हे हुजे, मतिलबु हिकिड़ो इंच जेको हूंदो आहे न थुल्हो हुजे। हा, घणो मोटो बि न हुजे? हा, त हो फ्राई सही तरीक़े सां न थींदो या खाइण में मज़ो न ईंदो, त सुठे तरीक़े सां पचल न हूंदो आहे। अच्छा, जेसि ताईं हे हिनखे मां मैरिनेट करे रखियो आहे, थोड़ी देर हिनखे असां मैरिनेट कंदासीं। मां तव्हां देर रखण सां टेस्ट वधीक बहितर ईंदो। हा, मूंखे लॻे थो बर्गर तव्हांखे पाण खे बि पसंदि आहे। हा, मूंखे घणा सुठा था लॻनि बर्गर। ऐं मूंखे मतिलबु थींदो आहे राति में क्रेविंग थींदी आहे त मां ऑर्डर बि करे वठंदी आहियां बर्गर, या घर में ठाहे रखंदी आहियां। अहिड़ी तव्हां हिनखे मैरिनेट करे, असां जहिड़ा सुस्त माण्हू तव्हां छो ऑर्डर कंदा आहियो? मां बि कंदी आहियां, पर मां छा कंदी आहियां, घटि घणो न, मां घर में छा कंदी आहियां, अहिड़ी फिलेट जेका आहिनि हे तयारु करे रखी छॾींदी आहियां। ही फ्रोज़न आइटम बि आहे, इहे तव्हां करे छॾियो। हिन में तव्हां थोरो जेका आहे सोया सॉस विझी छॾियो, ऐं हिनखे तव्हां ही जेके मां मैरिनेशन कयो न, अहिड़ी मैरिनेशन करे हिनखे फ्रिज में रखी छॾियो, फ्रीज़र में क्लिंक लॻाए। अच्छा, आराम सां तव्हांजो महीनो 15 ॾींहं 20 ॾींहं फ्रीज़र में रहंदो, तव्हां यूज़ करे सघो था। पर तव्हांखे हे न आहे त तव्हां कढो था पोइ वरी मैरिनेशन कयो था रोज़ त उहो ज़रूरत कोन्हे तव्हांखे। तव्हां हिकिड़ी दफ़ा ई जेका हिनखे मैरिनेट करे रखियो ऐं तव्हां महीने लाइ फ्रीज़ करे छॾियो। मुर्गी जॾहिं अचंदी आहे घर में त ॿारनि खे पोइ ठाहे ॾियो, सिंपल कढियो, कोटिंग कई, फ्राई कयो, बर्गर बिल्कुलु फ्राई करण जी देरि। हा, हाणे हिन सां गॾु असां जेका तव्हांखे ॿुधाईंदासीं हो आहिनि रेस्टोरेंट स्टाइल जेका फ्राइज़ आहिनि। असां वटि हे फ्राइज़ आहिनि। हाणे हिनखे मां छा करे रखियो त फ्राइज़ मां कटे रखिया हुया, पोइ हिनखे मां जेका 2-3 मिंटनि जे लाइ बॉइल करे छॾियो। बॉइल कयो आहे, ठीकु आहे न, बॉइल कयो लाइक ब्रीज़ करे छॾियो। अच्छा, बॉइल छो कयो तव्हां? बॉइल हिन करे कयो आहे त हे जेका आहे न सॉफ्ट थी वञे, सॉफ्ट थी वञे, इहो त घी में जेका मथां पची वेंदियूं त अंदरां वरी कचूं न रहिजनि, या तव्हां हिन जे लाइ बि कयो आहे हे तव्हांखे मां पोइ। हा, जॾहिं हिनखे असां फ्राई कंदासीं, मतिलबु त तव्हां पाण ॾिसंदव त हिन जो कलर ॾाढो सुठो ठहंदो आहे। हे जेका टिप आहे हे हिन करे आहे, रेस्टोरेंट स्टाइल आहे। हिन में तव्हांखे पहिरें कटे रखिणो आहे, पोइ जॾहिं तव्हां बॉइल कयो त बॉइलिंग वाटर में लूणु ऐं जेका लीमा हूंदा आहिनि हुन जा हिकिड़ो लींबू या अधु लींबू जेका आहे उहो निचोड़े हुन में मिक्स करे छॾियो, त हुन सां हिन जी ख़ुशबू ॾाढी सुठी ईंदी आहे ऐं हिन में हिकिड़ो टेस्ट अची वेंदो आहे। अच्छा, असांजी फरमाइश जलेबी जी बि आई आहे। हा, जलेबी जी असांखे ठाहिणु सेखारियो। बिल्कुलु, ज़रूरु। अच्छा, अहिड़ी कहिड़ी रेसिपी आहे जेका तव्हांखे न ईंदी हुजे? माशाल्लाह हर शइ ठाही आहे। या अहिड़ी का शइ जेका तव्हां ट्राई नाहे कई? मां ट्राई नाहे कई आहे, मतिलबु इलाही घणी रेसिपियूं आहिनि अहिड़ियूं। त खटा कबाब आहे, सॼो बकरो हूंदो आहे, ठहंदो आहे। सब्जी कंप्लीट हूंदी आहे, जेको मतिलबु असां विझनि राइस, पेट में राइस हूंदा आहिनि ऐं उहो मिटी जे अंदरां जेको चूल्हो हूंदो आहे हुन में दॿाई हुन में ठाहींदा आहिनि उन्हनि खे। बाक़ी अरेबिक कुज़ीन बि मां ठाहियो आहे, उज़्बेक बि ठाहियो आहे। इलाही घणियूं शयूं आहिनि जेको मां हाणे ताईं ट्राई नाहे कयूं। हाणे ताईं मुंहिंजे ज़िंदगी जो सिखण जो जेको प्रोसेस आहे हिन मुंहिंजी लाइफ में हले थो। मां हाणे बि चाहियां थी त मूंखे कुझु नथो अचे, पर जेको कुझु बि अचे थो
मां तव्हांखे सेखारियां थी ऐं हिन खे जेका असां पटाटा जेका आहिनि असांजा फ्राइज़ जेका अच्छा इन जे लाइ त हू तव्हां फ़िलहालु बर्गर नथा ठाहियो? हा फ़िलहालु बर्गर नथी ठाहियां, पहिरियों असां फ्राइज़ था ठाहियूं, पोइ हिन खां पोइ छो त हिन करे मां हिन गैप ॾिनो आहे, हिन खे मां थोरो मैरिनेशन जो टाइम मिली ॾिनो त जीअं सुठो टेस्ट अची सघे। हा थोरो एहतियात ज़रूरी आहे। मां बि एहतियात कंदी आहियां त जीअं हिन जा गरम छंडा असांजे मुंहं ते न लॻनि। तव्हां बि थोरो एहतियात कंदा कयो जल्दबाज़ी में पाण साड़े वियो। हा कटिंग ॾाढी सुठी थियल आहे हिननि जी। जी फ्राई जी कटिंग ॾाढी सुठी थियल आहे। मूंखे ॾियो मां हेल्प कयां, मूंखे बि सिखण जो मौक़ो ॾियो, अलाह जे ॾिने मां कुझु मूंखे बि सेखारियो। ज़रूरु ज़रूरु। मां हिन खे बसि शैलो फ्राई कयो, तव्हां हिन खे डीप फ्राई बि करे सघो था। ओके जेसि ताईं इहे असांजा फ्राई थींदा हाणे मां तव्हांखे जॾहिं असांजा फ्राई थियनि हे मां तव्हांखे हाणे हिकिड़ी टिप ॿुधायां थी त बर्गर में जेका असां ठाहियूं था हाणे हिन खे असांखे थोरो हैमर बि करिणो आहे। अच्छा फिंगर सां अगरि हैमर हूंदो आहे हिकिड़ो हुन सां हैमर करे सघो था। हाणे मां हिन खे हथ सां ई थोरो दॿायां थी त हिन जा जेको बि टेस्ट आहिनि हुन में यकजा अंदरि हलिया वञनि। सही, इहो बि बहितरु आहे। हाणे हिन खे मैदे में मैदो आहे असां वटि, मैदो आहे इहो जी। अच्छा अक्सर बि हिन में जेके माण्हू ठाहींदा आहिनि बर्गर में मैदो इस्तेमालु थींदो आहे? जी जी मैदो, चांवरनि जो अटो, मैदे में बि मां थोरो लूणु ऐं कारा मिर्च जेका आहिनि मिक्स थी कयां त हिन करे छो त हिन जो फ्लेवर जेको आहे उहो रहे, छो त मैदे जो फ्लेवर टेस्टलेस हूंदो आहे। अच्छा ॿई ज़बरदस्त डिश आहिनि असांजे हिन प्रोग्राम में। ऐं हीअ तव्हां ॾिसो था थोरी मोटी मोटी हिननि जी पटाटनि जी कटिंग थियल आहे चिप्स जी, उहो इन जे करे त हीअ असां तव्हां चवंदो त अलाए पचंदियूं अलाए न पचंदियूं, ॻरंदियूं अलाए न, बिल्कुलु ॻरी वेंदियूं। छो त हीअ पहिरियां जेका आहे हीअ तव्हां ॾिसो था त असां हल्की बॉइल करे छॾी आहे त जीअं हीअ चिप्स पहिरियां सां ई थोरी पकल हुजे। ऐं तव्हांखे ॿियो बि मां ॿुधायां त जेका इहे चिप्स आहे असांजो असां हिन खे फ्राई था कयूं त हे तव्हां हे बॉइल करे बि तव्हां हिन खे एयर टाइट पैकेट में या एयर टाइट डब्बे में रखे सघो था, फ्रीज़ करे सघो था। ॾाढा सुठा सुठा ई त तव्हां नुस्ख़ा था ॿुधायो। ॾाढी ज़बरदस्त रेसिपी असांजे हिन प्रोग्राम में नाज़रीन तयारु थी रहियूं आहिनि। जेकॾहिं तव्हांजी काई बि फरमाइश आहे, तव्हां कुझु सिखणु चाहियो था या कुझु ॾिसणु चाहियो था त ज़रूरु पंहिंजी फरमाइश असांखे कंदा कयो त इनशाला असां उहा तव्हांजी फरमाइश ज़रूरु पंहिंजे हिन प्रोग्राम थ्रू ज़रूरु पूरी कंदासीं। वैसे बर्गर ठाहिणु थोरो टफ आहे। बिल्कुलु एतिरो बि न, बसि थोरो महिनत आहे, महिनत जो कमु आहे। महिनत में ई अज़मत आहे, महिनत कंदो त हिकिड़ी शइ सुठी तयारु सही बिल्कुलु। हाणे मां हिते वॉटर वरितो आहे, मूंखे खपे रुगो थधो पाणी। अच्छा ठीकु आहे, त बिल्कुलु थधो पाणी हुजे तव्हां वटि। हू छाजे करे? इहो मां तव्हांखे ॿुधायां। हाणे हे बि टिप आहे, हिन खे पहिरीं छॾिणो आहे, छॾंदासीं पोइ हिन खे पाणी में डिप कंदासीं। अच्छा पोइ वरी मैदे में। इहो छाजे करे तव्हां कयो? इहो क्रिस्पी जेको आहे हे थी वेंदो हिन सां। अच्छा जेको कड़क कड़क थींदो आहे बर्गर। जी जी सही, उन जे करे। जी नाज़रीन, हीअ असांजो प्रोग्राम आहे सिर्फ़ु तव्हांजे लाइ, त पंहिंजी फीडबैक असांखे ज़रूरु ॾींदा कयो ऐं असांखे ॿुधाईंदा कयो त हीअ असांजो प्रोग्राम तव्हांखे कीअं लॻंदो आहे। पंहिंजो भाउ में तव्हांजा मिट माइट तव्हांजूं दोस्तियूं बि प्रोग्राम ॾिसंदियूं हूंदियूं? हा, शौक़ु सां ॾिसंदा आहिनि। अच्छा, वेट कंदा आहिनि त कॾहिं प्रोग्राम ईंदो ऐं असां ॾिसंदासीं। पोइ कॾहिं ईअं तव्हांजो प्रोग्राम ॾिसण जे दौरान
तव्हांखे कंहिं तव्हांजी फ़ोटो कढी टीवीअ जो मोकिलियो घणे चकर ऐं पंहिंजा अॼुकल्ह त व्हाट्सअप जो दौर हली रहियो आहे त व्हाट्सअप ते स्टेटस ते हणनि था असांजी कज़न या असांजी भेण या असांजी दोस्त जेका आहे टीवी में अची रही आहे कहिड़ी ख़ुशी महसूसु थींदी आहे घणी ख़ुशी थींदी आहे त ॾिसंदा आहिनि छो त असां तव्हांजे लाइ ई टीवी ते ईंदा आहियूं तव्हांखे सेखारींदा आहियूं असांखे ॾाढो सुठो लॻंदो आहे नाज़रीन बर्गर ठहनि पिया ऐं फ्राइज़ बि ठहनि थियूं सो हलूं था ब्रेक जी तरफ़ ऐं वक़्तु थियो आहे ब्रेक जो कंटिन्यू कंदासीं ब्रेक खां पोइ काॾे बि न वञिजो असां सां गॾु रहिजो वेलकम बैक नाज़रीन भली कार हिकु दफ़ो ॿीहर तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम कैफ़े सिंध में मां तव्हांखे भली कार कयां थी उमेद थी कयां इंतज़ार में हूंदा जेको सुठो सुठो बर्गर ठही रहियो आहे चिप्स ठही रही आहे तव्हांजे इंतज़ार में हूंदा त हीउ प्रोग्राम कंटिन्यू हुजे ऐं असां ब्रेक खां वापसि अचूं बिल्कुलु त इंतज़ार जूं घड़ियूं ख़तमु थी वियूं आहिनि वापसि अची चुका आहियूं अच्छा हीउ तव्हां चिप्स कढी छॾी आहे चिप्स तव्हां कलर ॾिसो केतिरो सुठो ऐं गोल्डन आयो आहे कलर हाणे जेका मां ठाहे रही आहियां असांजो पंहिंजो हाणे चिकन जेका आहे मां 3-4 दफ़ा हिनखे कोटिंग कई आहे थोरो असांजो ऑयल जेका घणो गरम थी रहियो आहे थोरो थधो थिए थोरो थधो थिए तमामु घणो ऑयल गरम बि नाहे करिणो थधो करिणो आहे त थोरो गरम हुजे हीउ इलाही गरम आहे अच्छा मां सभ खां पहिरियां तव्हांखे ॿुधायां त बासमा सां रही मां बि थोरी सम्झदार थी थोरी त हमेशह ऑयल खे हीअं चेक कंदा कयो हीअं करण बजाए आङुर सड़े हीअं चेक कंदा कयो त केतिरो गरम थिए थो ॾिसो घणी हथु गरम थींदो त माना तमामु घणो ऑयल गरम आहे अगरि तव्हां बर्दाश्त करे सघो त सम्झो त बाबा नॉर्मल आहे त पोइ तव्हां उन हिसाब सां पंहिंजी रेसिपी स्टार्ट करे सघो हाणे जेका आहे मां कोटिंग कई आहे पहिरें हिनखे मैदे में कोट कयो पोइ वरी थधे पाणी में कोट कयो पोइ वरी मैदे में पोइ वरी थधे पाणी में हे मतिलबु 3-4 दफ़ा कोटिंग कई आहे हीअ कोटिंग जेका आहे मूंखे 3-4 दफ़ा करणी आहे हाणे मां हिनखे फ्राए थी कयां ॿिन्ही खे गॾु जी 3-4 दफ़ा सां इहो हूंदो त चिकन त लही बि न वेंदो ऐं हिकिड़ो सुठो क्रिस्पी सुठो ऐं तव्हां वटि अगरि बर्फ़ वारो पाणी हुजे न त हो तव्हां यूज़ कयो पाणी त कोई बि पाणी हुजे न बर्फ़ वारो छो बर्फ़ वारो पाणी हिन करे छो त हे जेका आहे उहो थींदो छा थींदो पंहिंजो जेका आहे हिन में मतिलबु क्रिस्पीनेस घणी ईंदी अच्छा उन जे करे सही कम सां गॾु गॾु सफ़ाई निफ़्स ईमान आहे ज़रूरी आहे सफ़ाई करणु खपे पंहिंजे किचन खे साफ़ रखे माण्हू त बहितर आहे अच्छा कॾहिं पंहिंजो मच्छीअ जी जेका बिरयानी मच्छी पुलाव थींदो आहे पुलाव थींदो आहे अच्छा इहो पचायो आहे तव्हां घणो मुंहिंजे घर में ॾाढे शौक़ु सां खाईंदा आहिनि हे मच्छी जो पुलाव सुठो लॻंदो आहे या चिकन बिरयानी मछली जी जेका आहे पुलाव बि सुठो लॻंदो आहे बिरयानी बि सुठी लॻंदी आहे पर छोकिरियुनि खे अक्सर करे बिरयानी वणंदी आहे मां ॾिठो आहे पर मां चवां मूंखे पुलाव बि मूंखे घणो पुलाव पसंदि आहे अच्छा हाणे असां वटि जेका बंस आहिनि हिनखे पलटायो ओके हाणे हिनखे पलटायूं था हाणे हिनखे फ्राए थियणु ॾियो जी नाज़रीन मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां त असांजे हिन प्रोग्राम कैफ़े सिंध में ताउन कयो आहे असां सां नसीम मसाला वारनि नसीम मसाला तमामु बहितरीनु हुननि जी क्वालिटी आहे ॾाढी सुठी क्वालिटी आहे त असां हिन पंहिंजे प्रोग्राम कैफ़े सिंध में नसीम मसाला इस्तेमालु कंदा आहियूं ऐं तमामु बहितरीनु हुननि जी क्वालिटी आहे कोई बि केमिकल न आहे ऐं हर जेका बि तव्हां रेसिपी चाहियो था पंहिंजे घर में उहा हर रेसिपी आसानी सां उन रेसिपी जो पैकेट हुन मसाले जो पैकेट तव्हांखे मिली वेंदो तमामु ज़ाइक़ेदार आहे काफ़ी मसाला हूंदा आहिनि खटा हूंदा आहिनि तिखा हूंदा आहिनि पर हीउ तमामु बेस्ट क्वालिटी आहे त मां तव्हांखे चवंदुसि त तव्हां पंहिंजे घर में ज़रूरु ट्राई कजो पाण ट्राई करण खां पोइ पंहिंजे मिट माइटनि खे बि तव्हां ज़रूरु ॿुधाइजो ऐं ॿी मेन ॻाल्हि इहा त हीअ असांजो प्रोग्राम कैफ़े सिंध या KTN जो कोई बि प्रोग्राम जेकॾहिं तव्हां खां मिस थी वियो आहे त असांजो यूट्यूब ते हिकिड़ो चैनल आहे KTN एंटरटेनमेंट जे नाले सां ऐं फेसबुक ते बि पेज आहे KTN एंटरटेनमेंट जे नाले सां त तव्हां पंहिंजी फरमाइश करे सघो था ऐं मिस थियल तव्हां मुंहिंजो कोई बि प्रोग्राम कोई बि ड्रामो ॾिसी सघो था ऐं असांखे पंहिंजी फरमाइश बि करे सघो था इनशाला असां
ज़रूरु पूरी कंदासीं। अच्छा इनखे पचण में मुंहिंजे ख़्याल में हा थोरो टाइम लॻी थो वञे। हा तव्हां हिनखे ईअं पुश बि करिणो आहे। सलाद जा पत्ता बर्गर में ज़रूरी आहिनि। हा सलाद जा पत्ता हुजनि या पोइ जेका आहे असांजो लेटस हूंदो आहे उहो हर जाइ ते न पियो मिले न, पर उहो महांगो हूंदो आहे ऐं सुठी क्वालिटी जे लाइ तव्हांखे अगरि खपे त उहो तव्हांखे मार्ट वग़ैरह में मिलंदो, उहो ॾाढो सुठो लॻंदो आहे। अच्छा त घटि बाहि ते ही चिकन रेडी पई थिए। बिल्कुलु। इहो छा पिया लॻायो नाज़रीन? हाणे हे मां जेका बंस आहिनि मूं वटि हिन में मां जेका आहे मयोनीज़ जेका मां तव्हांखे ॿुधायो त मयोनीज़ मां हाणे हिन में असेंबल थी कयां। मायोनीज़ केतिरी? मायोनीज़ ऐं ॿियो छा लॻायो हुओ? मयोनीज़ रुगो मयोनीज़ मां हिन में मिक्स कया आहिनि। अच्छा ऐं मूं वटि जेका सलाद जा पत्ता आहिनि। सलाद जा पत्ता, सलाद बि फ्रेश थो लॻे न? बिल्कुलु। ऐं हीअ ॾिसो न माशाल्लाह सां जेको तव्हां लॻायो आहे पंहिंजो कोटिंग कई आहे और ॾिसो ख़राबु न आहे थी। बिल्कुलु न। छा थींदो आहे अक्सर करे त मतिलबु सॼा ड्रही वेंदा आहिनि। हा बर्गर ख़राबु थी वेंदा आहिनि, पर ॾाढी सुठे तरीक़े सां न हीअ ॾिसो कोटिंग थियल आहे ऐं माशाल्लाह सां कलर बि ॾाढो सुठो आयो आहे। ॾिसो कलर केॾो प्यारो आयो आहे। उमेद थी कयां तव्हां पंहिंजे घर में ज़रूरु ट्राई कंदा ऐं ज़रूरु हीअ रेसिपी ट्राई कजो, बर्गर खाइजो ऐं असांखे ॿुधाइजो त बर्गर कीअं ठहियो आहे। अच्छा वटि शिमला मिर्च आहिनि। अच्छा शिमला मिर्च कुझु न आहे करिणो, थोरो हिनखे जेका आहे असां फ्राई कंदासीं तेल में, साॻे तेल में। हा साॻे तेल में थोरो हल्को हल्को फ्राई करिणो आहे। हा बसि हिनखे ते मटाए छॾियो। बसि मां तव्हां कढी ॾियां? हे बसि थे ते रखी छॾियो। थैंक यू। ख़्याल सां गरम अथव। इहा जेका आहे ईअं ई महिनत कंदा कयो ऐं कोशिशि कंदा कयो जेकॾहिं तव्हांजे घर में भाभी आहे या घर में कमु करण वारी सिस्टर आहे, तव्हां वांदा वेठा हो या कोई बि अहिड़ो पंहिंजो कमु था कयो त तव्हां हथु वंडराईंदा कयो। जेकॾहिं तव्हां हथु वंडराईंदव त हिकु त जंहिंसां तव्हां गॾोगॾु घर जो कमु कराईंदो त उहा बि ख़ुशि थी वेंदी ऐं हुनखे अकेलो महसूसु न थींदो त मां अकेली आहियां। वांदे वेहण खां कमकार करणु बहितर आहे। सही त महिनत में ई अज़मत आहे ऐं महिनत में ॾाढो मज़ो आहे। हाणे मां हिनजे मथां जेका आहे थोरो केचअप हणियो आहे। अच्छा केचअप कहिड़ो आहे? हिकिड़ो त सॉस हूंदो आहे ऐं हिकिड़ो सिंपल टोमेटो केचअप जेका आहे उहो मां हिन में जेका आहे मिक्स कयो आहे। जेके जिन शयुनि जी असांखे ज़रूरत कोन्हे मां काउंटर साफ़ थी कयां। हे ॾिसो रेडी आहे। थोरी घणी मां बि महिनत कई आहे। ईअं बि चइजो त आसमान ठाहियो आहे। थोरो अञा थींदो त हुनजी असां घटि करे छॾियूं। हा हिन जो लिड हूंदो त असां ॾिसो इन साइड ॾिसिजो। हा उहो पियो आहे लिड, उहो खणी अचो तव्हां। हाणे हिनखे असां थोरो लिड ते कवर कंदासीं त जीअं थोरो टेंडर थी वञे। हा बिल्कुलु जीअं जेका स्टीम हूंदी बाफ़ हूंदी उन ते सुठे तरीक़े सां ई थोरो कचोपन आहे उहो बिल्कुलु ख़तमु थी वेंदो। जी हाणे मां सब्जियूं जेका आहिनि हितां हटायां थी। छो तव्हां मूंखे पंहिंजो काउंटर जेको आहे साफ़ु करिणो आहे, मूंखे टिशू पेपर तव्हां ॾियो प्लीज़। थैंक यू अस्मा।
बर्गर हे त बिल्कुलु बेसिक बर्गर मां तव्हांखे सेखारियो आहे। तव्हां घर में चिकन बर्गर, चिकन पेटी जेका हूंदी आहे उहो कीमे सां बि ठाहे सघो था। ऐं जेका बीफ बर्गर हूंदा आहिनि, स्टेक बर्गर हूंदा आहिनि, हे असांजी जेका चिकन आहे उहा बिल्कुलु रेडी आहे, रेडी थी वई आहे। मां चवंदसि हिनखे थोरो जीअं ऑयल निकिरी वञे ऐं जीअं खणण में आसानी थी वञे, बिल्कुलु जीअं तव्हांजा हथ बि न सड़नि। हिते रखो। थोरो एहतियात सां खणिजो। जी, हाणे असां तव्हां वटि हिकिड़ो फ्रेंच सॉस हूंदो, तव्हां मूंखे पास कंदो, हुतां हेठि पियो हूंदो से फ्रेंच सॉस। हे असां वटि फ्रेंच सॉस आहे, तव्हां हिन खे परचेस करे सघो था। अगरि तव्हां वटि कोन्हे त तव्हां जेका आहे केचप ऐं मयोनीज़ सां ठाहे सघो था। सही, हे इन जे लाइ हूंदो आहे त वधीक हिन में टेस्ट अचे। जी, ऐं हीउ ॾाढो सुठो सॉस आहे। सो मां तव्हांखे कटे करे ॾेखारियां थी। हीअ तव्हां ॾिसी सघो था, कैमरा जे ज़रिए ॾिसी सघो था स्क्रीन ते, त हीअ ॾिसो अंदरां बिल्कुलु बि जेको चिकन आहे उहो ॾाढो सुठे तरीक़े सां पची वियो आहे ऐं ख़ुशबू बि ॾाढी सुठी थी अचे। हाणे जेका हिन खे मां हीअं थी रखां। बर्गर बिल्कुलु रेडी आहे। ऐं जेका चिप्स ठाहीसीं, पटाटो चिप्स रेस्टोरेंट स्टाइल में, ॾाढी क्रिस्पी क्रिस्पी ठही आहे। मां ट्राई थी कयां, मां तव्हांखे ॿुधायां थी। ज़बरदस्त, ॾाढी सुठी ठही आहे, ज़बरदस्त ठही आहे। कीअं लॻी? ज़बरदस्त, ॾाढी सुठी ठही आहे। हाणे व्यूअर्स बि चवंदा हूंदा त असां बि हाणे ट्राई कयूं। असां एतिरी तारीफ़ करी छॾी आहे। बिल्कुलु, असां ते यकीन अथनि ऐं ज़रूरु पंहिंजे घर में ट्राई कंदा। ज़रूरु असां बिल्कुलु रेडी आहिनि भई, बिल्कुलु रेडी आहिनि। ऐं असां हिन खे हाणे जेका डिश आउट था कयूं। ओ ज़बरदस्त। सो असांजी नाज़रीन खे हिकु दफ़ो रेसिपी ज़रूरु रिपीट कजो नाज़रीन। बर्गर, चिकन बर्गर ऐं फ्राइज़ जेके असांजी ठहियूं आहिनि। सो उमेदु थी कयां त तव्हांखे सुठियूं लॻियूं हूंदियूं ऐं तव्हां हीउ प्रोग्राम ॾिठो हूंदो ऐं पंहिंजे घर में ज़रूरु ट्राई कजो। बिल्कुलु ज़रूरु ट्राई कजो ऐं मूंखे फीडबैक ज़रूरु जेका आहे ॾींदो। फीडबैक ॾिजो त हीउ कीअं तव्हांखे बर्गर लॻो, स्क्रीन ते ॾिसी करे ऐं पंहिंजे घर में ट्राई करे। दिलि ख़ुशि थी वेंदी आहे न जॾहिं कोई फीडबैक ॾींदो आहे, ॿुधाईंदो आहे त तव्हां जेका प्रोग्राम में शइ तयारु कई उहा असां पंहिंजे घर में ठाहीसीं त ॾाढी सुठी ठही। डन। बिल्कुलु नाज़रीन, बिल्कुलु तयारु आहे हिकु चिकन बर्गर, ज़िंगर बर्गर बि चई सघिजे थो, ज़िंगर बर्गर ऐं पंहिंजो चिप्स। सो बस मां हिकु दफ़ो रिपीट कजो रेसिपी। ज़रूरु। असां पहिरें जेका पोटैटो चिप्स ठाहिया हुआ, उहो असां चिप्स वरिता, हुननि खे कटियो ऐं पोइ हुननि खे ब्रीज़ कयो। ब्रीज़ याने हुननि खे थोरो पाणी में बॉइल ॾियणो आहे, फुल बॉइल नाहे करिणो, रुगो 2-3 मिनट जे लाइ। ऐं ब्रीज़िंग वाटर में असांखे हुनखे जेका लूणु अधु चमच ऐं जेका लीमो हूंदो आहे उहो विझणो आहे। ऐं हुनखे जोश अची वञे त पोइ जोश जॾहिं अची वञे पोइ हुन में असांखे आलू घटणा आहिनि ऐं हुनखे बॉइल थी वञे, ब्रीज़ थी वञे 2-3 मिंटनि खां पोइ हुनखे कढणो आहे ऐं हुनखे सुठे नमूने खां ख़ुशि करिणो आहे। पोइ हुनखे फ्राई करिणो आहे ऐं हिनखे तव्हां सेव बि करे सघो था 1 मंथ जे लाइ पंहिंजे फ्रीज़र में। ठीकु आहे। ऐं पोइ अचूं था असांजी ॿी रेसिपी ज़िंगर बर्गर ते। त चिकन बर्गर जे लाइ असां बंस वरिता हुया। का बि तव्हां सुठे डेयरी जेका शॉप हूंदी आहे हुतां वठी सघो था। ऐं पोइ चिकन फिले वरिता आहिनि। चिकन फिले में असां जेका आहे थूम अदरक जो पेस्ट 1 चमच, लूणु, कारा मिर्च, वाइट पेपर हुयो हुनखे मिक्स करिणो आहे ऐं पोइ विनेगर, थोरो विनेगर इन्हनि खे मिक्स करे मैरिनेट करे 2-3 कलाक जे लाइ छॾे ॾियो। पोइ मैदो वठो ऐं चिल्ड वाटर, पाणी में बर्फ़ विझी छॾियो। ठीकु आहे। पोइ हुनखे पहिरें मैदे में कोट करिणो आहे, पोइ वरी मैदे खां पाणी में कोट करिणो आहे, पोइ वरी मैदे में कोट करिणो, पोइ वरी पाणी में। हे ई प्रोसेस तव्हांखे 3 चकर जेका आहे रिपीट करिणो आहे। हुन खां पोइ हिनखे डीप फ्राई या शैलो फ्राई कयो, तव्हांजी मर्ज़ी आहे। डीप फ्राई कंदो त उहो ॾाढो सुठो रहंदो आहे।
हुन खां पोइ जेके आहे असां सलाद जा पता वरिता हुआ, बंस में मेयोनीज़ लॻायो, सलाद जा पता रखा, पोइ वरी जेका टमाटा आहिनि, शिमला मिर्च आहे, कैबेज आहे, उहो रखियो, पोइ वरी केचप जो असेंबल कयो, ऐं जेका मूं वटि हुई फ्रेंच सॉस कोन्हे त का मसइलो न आहे, घर में ठाहे सघो था, मेयोनीज़ ऐं केचप खे मिक्स करे हुनखे हुन में ठाहियो ऐं लॻायो हुनखे, ऐं पोइ वरी असां पेटी रखी आहे ऐं मथां बन रखियो आहे, तव्हांजे साम्हूं असां पेश कयो आहे। ज़बरदस्त पेश कयो आहे, ॾाढो सुठो पेश कयो आहे, ॾाढो सुठो लॻो तव्हां सां अॼु कचहरी करे ऐं ज़िंगर बर्गर ॾिसी करे त कीअं थो ठहे, ऐं तमामु सुठी ख़ुशबू आई आहे, ऐं छो त जेका बि रेसिपी माण्हू ठाहींदो आहे न उहो ॾिसण में ख़ूबसूरत हूंदी आहे त उहो खाइण में पहिरियों असां अखुनि सां खायूं था, पोइ वरी वात सां खायूं। सो थैंक यू सो मच, ॾाढो मज़ो आयो। नाज़रीन, हीअ असांजो प्रोग्राम कैफ़े सिंध तव्हांखे कीअं लॻंदो आहे, उमेद थी कयां तव्हां ॾिसंदा हूंदा, असांखे फीडबैक ज़रूरु ॾींदा कयो ऐं असांखे ज़रूरु ॿुधाईंदा कयो त हीअ असांजो प्रोग्राम तव्हां शौक़ सां ॾिसंदा आहियो, ऐं असां जेके प्रोग्राम में जेतिरियूं बि रेसिपीज़ ठाहियूं आहिनि, कहिड़ी रेसिपी तव्हां ट्राई कई आहे ऐं ट्राई करण खां पोइ उहा कीअं ठही आहे। बिल्कुलु, मूंखे तव्हांजे फीडबैक जो इंतज़ारु हूंदो आहे, ऐं तव्हां पंहिंजो जेको बि तव्हांखे ठाहिराइणो आहे, फरमाइश करणी आहे, तव्हां फीडबैक ॾियो, असां हुनखे ज़रूरु पूरो कंदासीं, छो त असां तव्हांजे लाइ शो था कयूं, त असां चाहियूं था तव्हां असां सां फरमाइश कयो त असां तव्हांजी फरमाइशुनि खे पूरो कयूं। सो इनशाला इन सां गॾोगॾु असांजे हिन प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुतो आहे। इनशाला नई रेसिपी सां गॾु साॻे प्रोग्राम कैफ़े सिंध में वरी हाज़िर थींदासीं। तेसीं ताईं मूंखे ऐं शेफ़ बासमा ख़ान खे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।